तव्हांखे क्लास वर्क हुयो। हाणे क्लास वर्क जो मतिलबु इहो आहे क्लास दौरान ई सॉल्व थियणु खपे। ठीकु आहे। जेके दोस्त हाज़िर न आहिनि या कंहिंखे सिग्नल प्रॉब्लम आहे त उहे पहिरियां वारा वीडियो ॾिसी पोइ हिनखे सॉल्व कनि। जेकॾहिं इहो ॿुधनि था एतिरी वीडियो खे बंदि करे पहिरियां वारा वीडियोज़ ॾिसनि ऐं जेको क्लास वर्क ॾिनल आहे उहो सॉल्व करे पोइ हिनखे ॾिसनि, छो जो मां हिन में सॉल्व करे ॾेखारींदुमि। हाणे ॾिसो त अहमद चए थो 8 मंझि 5 हिसा खाई वियो। ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे हेॾे ॾिसो मां हिनखे जेकॾहिं शेड कयां त हे सभु खाई वियो त खाधल हिसो। हाणे जेको खाई वियो उनजो ई पुछनि था त चुप करे खाधल पुछे या बचियल। हेठों त असां टोटल रखंदासीं न, टोटल हिसा घणा हुया 8, बचियल चया तॾहिं बि हेठों 8 रखंदासीं, खाधल चया तॾहिं बि। हाणे खाधा छो जो 5 अथई इन करे मथों सिंपल 5 रखंदासीं। हाणे हिते बचियल हिसा पुछा ई न अथई। फॉर सपोज़ जेकॾहिं पुछे हा त असां छा कयूं आहे, हेठों चुप करे छा रखी छॾियूं आहे, 8 रखूं आहे, छो जो आहिनि त टोटल हिसा 8। हाणे छो जो करे चए थो बचियल, मिसाल वठूं था, जेकॾहिं चए न बचियल त हाणे 8 मंझि 5 हिसा त उहो खाई वियो, बाक़ी बचियल घणा आहिनि ॾिसो 1 2 3 त मथों 3 रखूं आहे। त हाणे हे छा थींदो रिमेनिंग ऐं हे छा थींदो ईटिन। ठीकु आहे। हाणे अचूं था पिया अली केक जे 13 मंझि 4 हिसा खाई वियो। हाणे इन में कुझु हिकु दोस्तनि जेको आहे सो ग़लति कयो आहे, तक़रीबन मोस्टली सही कयो आहे। हिकु अधु छा कयो आहे, पहिरीं ॻाल्हि त हेठों चुप करे तव्हां 13 लिखंदो, छो जो टोटल हिसा त 13 आहिनि न। हाणे पाण तव्हां दिमाग़ इस्तेमालु कयो त 4 हिसा खाई वियो, पर उनजो त उन्हनि पुछियो ई न आहे, उन्हनि पुछियो आहे बचियल। हाणे मां हिते कलर थो करे वञा, हे त हिसा उहो खाई वियो 1 2 3 4। हाणे हे सभु बचियल आहिनि न, त असांखे 1 2 3 4 5 6 7 8 9 ठीकु आहे 9 हिसा बचियल आहिनि, त असांखे 9/3 लिखिणो आहे। जंहिं हे जवाबु कयो आहे लिखी मोकिलियो आहे उनजो जवाबु बिल्कुलु सही आहे। हाणे अचूं था ॾिस, असांखे इहो ध्यानु रखिणो आहे त प्रॉपर पुछे थो या इम्प्रॉपर। असां गौर कंदासीं हिते प्रॉपर पुछे थो पियो। सिंधी में प्रॉपर खे छा चइबो आहे, सुबतो। हाणे जीअं मां तव्हांखे चयुमि ट्रक ऐं जेको आहे सो तव्हांजो मिसाल ॾिसो त कंहिं में ट्रक हेठों आहे, ॾिसो हिन में ट्रक हेठों आहे, तव्हां ई सम्झो मथां तव्हां हल्का हो न, ट्रक वज़नी आहे। हिन में ॾिसो ट्रक हेठों आहे। ठीकु आहे। हिन में वरी ॾिसो त ट्रक तव्हांजे मथों आहे, तव्हां हेठां हो। ठीकु आहे। इन करे हे असांजो ऑप्शन छा थी वियो, ग़लति थी वियो। हिन में बि अगेन ईअं आहे त वज़नी या वॾो वज़न जेको नंबर आहे उहो मथों आहे, इन करे असांजो हे ऑप्शन बि ग़लति थी वियो। इन जो मतिलबु आहे ए ऐं बी ॿई ऑप्शन सही आहिनि। ठीकु आहे। मां सिर्फ़ु चेक करणु चाहियां पियो त हिकिड़ो तव्हां जेको आहे मिंट में करे मोकिलियो था। पेपरनि में नॉर्मली ईअं न थींदो आहे, हिकिड़ो ई ऑप्शन टिक करणो हूंदो आहे। हा जेकॾहिं 2 ऑप्शन हूंदा आहिनि न, पोइ ज़हन में रखो अच्छा इहो बि ॿुधी छॾियो कीअं सॉल्व करिणो आहे। पोइ न तव्हांखे ए खे टिक करिणो आहे न बी खे। अॻिते तव्हांखे सी या डी ऑप्शन में ॾींदा, मिसाल सी में चवंदा बोथ ए एंड बी आर करेक्ट, माना चए थो ॿई ए ऐं बी सही आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां ए खे टिक कंदो न त इहो बि तव्हांजो ग़लति करे वेंदो। ठीकु आहे। बी खे टिक कंदो इहो बि ग़लति थी वेंदो। तव्हांखे सी खे टिक करिणो आहे, जंहिंमें चए थो बोथ एंड सी, बोथ ए एंड बी आर करेक्ट, त हाणे तव्हां हिन खे टिक कंदव। हे आयो ॻाल्हि सम्झ में। कॾहिं कॾहिं ईंदो आहे 3 ऑप्शन सही हूंदा आहिनि, पोइ आख़िर में तव्हांखे डी ऑप्शन में रखंदा ऑल ऑफ दीज़, AOT रखंदा या ऑल ऑफ दीज़ रखंदा, त तव्हांखे ऑल ऑफ दीज़ खे टिक करिणो आहे। अच्छा हाणे हिते अचो, हिते ॾिसो तव्हांखे चए थो इम्प्रॉपर। ठीकु आहे। उबतो अणपूर पुछे थो। हाणे तव्हां ॾिसो उबतो जो मतिलबु आहे जंहिंमें वज़नी शइ मथों हुजे, तव्हां उहो सभिनी में ॻोल्हींदो वज़नी शइ हेठों आहे, हिन में बि वज़नी शइ हेठों आहे, हिन में बि, हिन में बि। हिन में वज़नी शइ मथों आहे, माना 9 या वॾो नंबर भारी नंबर छा आहे मथों आहे, इन करे ऑप्शन सी करेक्ट आहे। हाणे तव्हां पंहिंजो पंहिंजो इन सां भेटाए वठो ऐं आईंदा होमवर्क चेक करण जो तरीक़ेकार बि इहो हूंदो। ठीकु आहे। तव्हां मूं ॾे मोकिलींदो सही, पर मां कंहिं बि हिकिड़े जो जंहिंजो सुठे तरीक़े सां सफ़ाई सां नीट ऐं क्लीन हूंदो उहो मां वापसि ग्रुप में मोकिलींदुमि, तव्हां उन सां कंपेयर करे वठंदव। छो जो तव्हां ॾिसी सघो था अॼु जे ॾींहं में ई सिर्फ़ु 65 स्टूडेंट्स एड थी विया आहिनि। होपफुली 20-25 सुभाणे ॿिए ॾींहं ताईं एड थी वेंदा, 100 क्रॉस थी वेंदो। मुंहिंजे ॿिए ग्रुप में बि तक़रीबन 30+35 जे लॻभॻि स्टूडेंट आहिनि। त मां एतिरनि जो 1 बाय 1 चेक नथो करे सघां होमवर्क। जंहिंजो होमवर्क साफ़ु सुथिरो थियल हूंदो मां वापसि होॾे शेयर कंदुमि ऐं उन सां तव्हां सभु पंहिंजो पंहिंजो कंपेयर करे वठंदव। ठीकु आहे। अॼु जे लाइ मुंहिंजे ख़्याल में एतिरो खोड़ आहे ऐं कुझु ॿिया रूल्स आहिनि जेके मां तव्हांखे सम्झाईंदुमि, उन्हनि ते तव्हां फॉलो कंदव, इनशाला जेको आहे सो तव्हांजी मैथ्स ज़बरदस्त तरीक़े सां हलंदी। मुंहिंजे तरफ़ां का कमी कोताही हुजे त माफ़ु कजो। इनशाला वरी सुभाणे गॾु। थैंक यू।